पाकिस्तान हम सबका, हम सबका, हम सबका पाकिस्तान, हम सबका, हम सबका, हम सब। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त ही असां सभिनी जो पाकिस्तान आहे, पाकिस्तान खे विगोड़ियनि खां पाक कयो वेंदो। ISPR मूजिब पाकिस्तान जे ॾियारे जे हवाले सां पंहिंजे पैगाम में आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त 3 मार्च 1940 ईस्वी ते असां पाकिस्तान ठाहिण जो पको पह कयो ऐं उन में कामयाबी माणे वरिती। आर्मी चीफ जनरल कमर जावेद जो चवणु हो त अॼु वरी असांखे इहो पको पह करणो पवंदो त मुल्क खे विगोड़ियनि खां पाक कंदासीं। हुन चयो त पाक फौज पारां पाकिस्तान जे क़ौमी ॾियारे जे हवाले सां तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि, जेकी मुकमल थियण वारियूं आहिनि। संदसि चवणु हो त हेल बि पाकिस्तान जो ॾियारो हर भेरे वांगुरु क़ौमी जोश जज़्बे ऐं वलवले सां मल्हायो पियो वञे। सबसे अच्छा, सबसे प्यारा, हम सबका पाकिस्तान, हम सबका पाकिस्तान, हम सबका, हम सबका, हम सबका पाकिस्तान।